ब्रेकिंग न्यूज़ अमां शेयर कर रहे हैं। कराची में रेंजर्स ऐं पुलिस की गॾियल कार्रवाई, लियारी गैंग वॉर जा ब जवाबदार गिरफ्तार किया विया। रेंजर्स तर्जमान मूजिब लियारी में कार्रवाई दौरान लियारी गैंग वॉर जा ब इंतहाई घुरबल जवाबदार गिरफ्तार किया विया। गिरफ्तार जवाबदारनि में अब्दुल मुबीन ऐं ज़ैनुल आबिदीन उर्फ ज़ैन शामिल आहिनि। रेंजर्स तर्जमान पारां ॼाणायो वियो आहे गिरफ्तार जवाबदारनि जे कब्ज़े मां हथियार ऐं मोटरसाइकिल हथ कई वई आहे। गिरफ्तार जवाबदार लियारी गैंग वॉर जे वसीउल्लाह लाखो ग्रुप सां वास्तो रखनि था। गिरफ्तार जवाबदार भत्ता खोरी धाड़न स्ट्रीट क्राइम ऐं हथियारनि जे ख़रीद ऐं विक्रे में मुलविस आहिनि। अहम ख़बर अवां सां शेयर कयूं पिया। कराची में रेंजर्स ऐं पुलिस गॾियल कार्रवाई कई आहे, जंहिं दौरान लियारी गैंगवार जा ब जवाबदार गिरफ्तार कया विया आहिनि। रेंजर्स तर्जमान मूजिब लियारी में कार्रवाई दौरान लियारी गैंगवार जा ब इंतहाई घुरबल जवाबदार गिरफ्तार किया विया। गिरफ्तार जवाबदारनि में अब्दुल मुबीन ऐं ज़ैनुल आबिदीन उर्फ ज़ैन शामिल आहिनि। रेंजर्स तर्जमान मूजिब गिरफ्तार जवाबदारनि जे कब्ज़े मां हथियार ऐं मोटरसाइकिल हथ कई वई आहे। गिरफ्तार जवाबदार लियारी गैंगवार जे वसीउल्लाह लाखो ग्रुप सां वास्तो रखनि था। गिरफ्तार जवाबदार भत्ता खोरी धाड़न स्ट्रीट क्राइम ऐं हथियारनि जे ख़रीद ऐं विक्रे में मुलविस आहिनि। एक भेरो ॿीहर अवांखे अहम ख़बर खां आगाह करे रहिया आहियूं। कराची में रेंजर्स ऐं पुलिस गॾियल कार्रवाई कई आहे। लियारी गैंग वॉर जा ब जवाबदार गिरफ्तार कया विया आहिनि। रेंजर्स तर्जमान मूजिब लियारी में कार्रवाई दौरान लियारी गैंग वॉर जा ब इंतहाई घुरबल जवाबदार गिरफ्तार कया विया। गिरफ्तार जवाबदारनि में अब्दुल मुबीन ऐं ज़ैनुल आबिदीन उर्फ ज़ैन शामिल आहिनि। गिरफ्तार जवाबदारनि जे कब्ज़े मां हथियार ऐं मोटरसाइकिल हथ कई वई। गिरफ्तार जवाबदार लियारी गैंग वॉर जे वसीउल्लाह लाखो ग्रुप सां वास्तो रखनि था। गिरफ्तार जवाबदार भत्ता खोरी धाड़न स्ट्रीट क्राइम्स ऐं हथियारनि जे ख़रीद ऐं विक्रे में मुलविस आहिनि। कराची में रेंजर्स ऐं पुलिस गॾियल कार्रवाई कई आहे। लियारी गैंगवार जा ब जवाबदार गिरफ्तार किया विया आहिनि। रेंजर्स तर्जमान मूजिब लियारी में कार्रवाई दौरान लियारी गैंगवार जा ब इंतहाई घुरबल जवाबदार गिरफ्तार किया विया आहिनि। गिरफ्तार जवाबदारनि में अब्दुल मुबीन ऐं ज़ैनुल आबिदीन उर्फ ज़ैन शामिल आहिनि।